हमीर, तू संदो सेक्रेटरी आहीं या बॉडीगार्ड? मिस्टर कादिर खान कारीगर, तू वो अहमद कारीगर आहीं जिन मथे में मण कान्हे। मां तुझे मथे में मण कोन कढंदुसि, तुझो मथो चिचड़े छॾींदुसि। तू पंहिंजे मतलब जी ॻाल्हि कर। तू सियाणो थो लगी, एक औरत जी दिल जीतण जे लाइ टार्ज़न थो थी। मिस्टर, मां तोखे वरी बि चवां थो त तू पंहिंजे मतलब जी ॻाल्हि कर। मतलब जी ॻाल्हि इहा आहे त मूंखे 2 लखनि जी हिकदम ज़रूरत आहे। 2 लख रुपया। के असां न कर्ज ॾींदा आहियूं इन गुंडा टैक्स। नंबर 1 त ॿीहर टेलीफोन न कजाए, जेकॾहिं टेलीफोन करी त पोइ मूंसां ॻाल्हाइजाए। इडियट। मैं कम इन सर? अच्छा फिर अच। मूंखे उम्मीद नहीं तू हूंदी। छो सर? असांजो पाण में को झेड़ो त न आहे। हूअं बि मां त हिते वीचारो पोजीशन में किथे हूंदो आहे जो पंहिंजे बॉस सां झेड़ो करे सघे। बस तुझी नई ॻाल्हि मोहे वेठो आहे। प्लीज वे। थैंक यू सर। ही मग छो आंदो थी? सर टी टाइम आहे, सोचियमि छो न इहे 15 मिनट अव्हां सां शेयर कजनि ऐं अव्हां वटि वेही चांहि पीअजे। वेलकम वेलकम। इहो मग छो आंदो थी? असां वटि कुझु चांहि जो कार आहे छा? सर सोचियमि शायदि ईअं हुजत करे चांहि लाइ अचणु अव्हां खे न वणे। कमाल थी करी पई। इहो मग परे कर ऐं पंहिंजे लाइ ताज़ी चांहि ठाहे वठो। न सर, थैंक यू वेरी मच। तस मां तुंहिंजे लाइ चांहि थो ठाहे वठां। असां वटि इलेक्ट्रिक केटल बि आहे। न सर, थैंक्स अ लॉट। हिकु त तुंहिंजे सर सर चवण मूंखे परेशान करे छॾियो। वाह सर, अॼु त वाह जी ड्रेसिंग कई आहे। थैंक यू ख़बर आहे। सच चवंदा आहिनि लिबास उहो ई हूंदो आहे, फ़र्क़ु फ़क़ति पाण वारे जो हूंदो आहे। थैंक यू मिस पिरे, तुंहिंजी शख़्सियत जा ॿ रुख ॾिसी मूंखे ॾाढो ताजुब थींदो आहे। सर रुख उहो ई आहे, ॾिसण जो फ़र्क़ु हूंदो आहे। ओह नो, मुंहिंजो ऑफिस मैनेजमेंट ऐं एडमिनिस्ट्रेशन में 30-35 सालनि जो तजुर्बो आहे। कम ऑन सर, 30-35 सालनि जो तजुर्बो? अभी तो मुश्किल सां 35 सालनि जा लॻो था। नो जोक। फिर हिकु ॾींहुं तो मूंखे अंकल चवण जी कोशिशि कई। सर अलाए छो उन ॾींहुं तव्हां कुझु ओल्ड पे लॻा। ऐं अॼु फ्रेश ऐं यूथफुल। थैंक यू। बिल्कुलु हशाश बशाश पिया लॻो सर। तूं रुगो ॻाल्हियूं कंदी या कुझु खाईंदी? अचे। थैंक यू सर। फिर मां यूरोप ऐं अमेरिका जे यूनिवर्सिटियुनि में पढ़ियो आहियां। हिते असांजे मुल्क में टैलेंट जे बदिरां डिघे तजुर्बे जो क़दुरु आहे। पोइ उहो तजुर्बो कंहिं नामकुल शख़्स खे छो न हुजे? बिल्कुलु सही पिया चओ सर। मुल्क जी ख़िदमत त करणी आहे, सो तजुर्बे जे बारे में थोरो कूड़ ॻाल्हाए वधाए लिखाए। हूअं त मुंहिंजी उमिरि जे बारे में ठीकु अंदाज़ो लॻायो। तुंहिंजी ऑब्जर्वेशन ज़बरदस्त आहे। थैंक यू सर। सर वो तालीम मुकम्मल करण खां पोइ अव्हां खे यूरोप ऐं अमेरिका मां नौकरियुनि जे ऑफिस त आयूं हूंदियूं? अनेक। अमेरिका वारा मूंखे छॾण लाइ तयार ई कोन, चवनि त रही पियो, पर चयमि न, पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करणी आहे, सो हलियो आयुसि। ग्रेट। अहिड़ो जज़्बो विरले कंहिं में नज़र ईंदो आहे सर। तुंहिंजी चाह ठरी वई हुजे, ताज़ी ठाहे वठ। थैंक यू सर। पर शाम जो छा कंदी आहीं? कुझु ख़ासि न सर, बस हॉस्टल में बोर थींदी रहंदी आहियां। छो सर? सोचियुमि छो न शाम जो तोखे चाइनीज़ डिनर ते इनवाइट कयो वञे। थैंक यू सर। हो बि मूंखे चाइनीज़ खाधो ॾाढो वणंदो आहे। मां ठीकु 7 लॻे ईंदुसि। सर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, किथे असांखे गॾु ॾिसी अव्हां जा ॿार पथर त न हणंदा? ॿुधो आहे अव्हां जा 2 पुट कॉलेज में पढ़ंदा आहिनि ऐं हिकु यूनिवर्सिटी में आहे।
ऐं अवां जी धी नवाबशाह मेडिकल कॉलेज में MBBS जे फाइनल ईयर में आहे। सर घटि मूं जेतिरी आहे। सर अवांखे ऑफिस मैनेजमेंट ऐं एडमिनिस्ट्रेशन में वसी तजुर्बो आहे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, छा ऑफिस जा क़ाइदा ऐं कानून मातहतनि लाइ हिकिड़ा ऐं ऑफिसरनि लाइ ॿिया हूंदा आहिनि छा? वेल मिस प्रिया, मां सम्झिस तुंहिंजे अचण जो मक़सदु छा आहे। मां अधु कलाक खां अवां आॾो बकवास करे रही आहियां। ऑफिस जो क़ीमती वक़्तु विञाए रही आहियां। अवां मुंहिंजी अञा ताईं एक्सप्लेनेशन कॉल न कई आहे सर। मिस प्रिया, मां न फ़क़ति तुंहिंजी एक्सप्लेनेशन कॉल करे सघां थो, पर तोखे सस्पेंड बि करे सघां थो। ॾाढो ॾुखियो आहे मिस्टर सरदार अहमद, छो जो हिन दफ़े अवां खे वाज़े नमूने इहो लिखी ॿुधाइणो पवंदो त मूं अवां सां गपशप में फर्म जो क़ीमती वक़्तु विञायो आहे। मिस प्रिया, मां ॾाढो ॾुखियो इंसान आहियां। तूं मुंहिंजो ग़लति अंदाज़ो लॻायो आहे। मूं अवां जे बारे में बिल्कुलु सही अंदाज़ो लॻायो आहे। अवी न फ़क़ति लिखिया आहियो, पर मुजरिमाना ज़हन बि रखंदड़ आहे। मिस प्रिया, हद खां ॿाहिरि निकिरण जी कोशिश न कर। मूंसां वॾी आवाज़ में न ॻाल्हायो ऐं हिकु ॻाल्हि वाज़े नमूने सम्झी छॾियो त मां उन सूरत में अवां जो एतिराम कंदसि जेसि ताईं अवां मुंहिंजो एतिराम कंदा। बाक़ी कंहिं बि क़िस्म जी बदतमीज़ी मां बर्दाश्त न कंदी आहियां। चाचा, माइंड इट। हेलो सरकार, ॾाढो इंतज़ारु करायो अथव। उथण जो इरादो न आहे छा? त तूं अञा ताईं जीअरो आहीं? सरकार, मारींदो त मरी वेंदासीं। अवी दफ़्तर बंदि कयो, अवां जो इंतज़ारु कंदे सुकी विया आहियूं। बकवास बंद कर। जी मैडम, तव्हां मूंखे घुरायो? याकूब, ही सामान हेठि खणी वञ, ही रिक्शा बीहार। जी। ऐं ॻाल्हि ॿुध, ऑफिस जे ओसे पासे के ओपरा माण्हू हुजनि त पोइ रिक्शा न बीहारजांइ, मूंखे अची ॿुधाइजांइ। जी मैडम। मैडम, ॿाहिरि हिकु अच्छी कार में 4-5 क़िस्म जा बदमाश वेठा आहिनि। ठीकु आहे, तूं वञ। हेलो हेलो, मूंखे इंचार्ज साहब सां ॻाल्हाइणो आहे। असली इंचार्ज साहब त गश्त ते आहे। हींअर मूंखे इंचार्ज सम्झो। को खून थियो आहे? न खून जी ॻाल्हि न आहे। को धाड़ो लॻो आहे? न बाबा, इहा ॻाल्हि न आहे। को खाट लॻो आहे? इंचार्ज साहब, अवां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। छाजी ॻाल्हि ॿुधां? न खून थियो आहे, न धाड़ो लॻो आहे, न खाट लॻो आहे। घरेलू क़िस्म जी खिटपिट में असां न पवंदा आहियूं। मां पहिरियों थी ॻाल्हायां, कंप्यूटर कंपोज़िंग्स मां। ऑफिस जे मामलनि में असां दख़ल अंदाज़ी न कंदा आहियूं। इंचार्ज साहब, ही ऑफिस जी ॻाल्हि न आहे। मुंहिंजी ऑफिस जे साम्हूं हिकु गाॾीअ में कुझु मशहूर क़िस्म जा माण्हू वेठा आहिनि ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हू गुंडा आहिनि। हुननि तव्हां सां का बदतमीज़ी कई आहे? मुंहिंजो मतिलबु आहे का सीटी वग़ैरह वॼाई आहे? न। त पोइ तव्हां कीअं थी चओ त गुंडा आहिनि? हुननि जो अंदाज़, हू ॾेख वेख मां गुंडा था लॻनि। ॾेख वेख मां त अॼुकल्ह हर ॿियो माण्हू गुंडो लॻंदो आहे, पर असल में हू निहायत शरीफ़ ऐं मोहद शहरी हूंदा आहिनि। जेसि ताईं का बि वारदात न थी आहे, असीं कंहिंजे बि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कंदा आहियूं।
मैडम छा थियो याकूब? छा ॻाल्हि आहे? मैडम मां ॾाढो मिस्किन माण्हू आहियां, ग़रीब आहियां। इहो अचानक तोखे वरी पंहिंजी गुरबत छो यादि आई अथई? दिल ते बोझ आहे, अमी मूंखे माफ़ कयो। खुली ॻाल्हि आहे बाबा, छा ॻाल्हि आहे? मैडम ॻाल्हि न कढिजो, शेरुल साईं खे बि न ॿुधाइजो, न तूं मूंखे उफट मारे विझंदो। याकूब, तुंहिंजो मतिलबु आहे त ही गुंडा शेरल जा आहिनि? न न मैडम न, हरगिज़ न। अलाए केरु हू 2-3 दफ़ा पहिरीं बि आया हुआ। मूं शेरुल साईं खे ख़बर करे छॾी। साईं पतो त गुंडा कार खणी भॼी विया। तो शेरल खे छो ॿुधायो? मूंखे छो न ॿुधायो? मैडम शेरुल साईं मुंहिंजी ड्यूटी लॻाई आहे। शेरल तुंहिंजी ड्यूटी लॻाई आहे? मैडम तूं हिन ऑफिस जी नौकरी कंदो आहीं या शेरल जी? मैडम मां ॾाढो ग़रीब आहियां। छा ॾींदो अथई हिन ड्यूटी जे एवज़? मुंहिंजे 3 ॿारनि खे सुठे स्कूल में दाख़िला वठी ॾिनी अथई। मुंहिंजी फी भरींदो आहे, खेनि किताब कापियूं यूनिफॉर्म वठी ॾींदो आहे। ऐं मुंहिंजी माउ जी अखियुनि जी ऑपरेशन बि कराई अथई। हूअ 10 सालनि खां ॾिसी न सघंदी, हींअर ॾिसी सघे थी। अच्छा इहो त ॿुधाए त तुंहिंजी ड्यूटी में छा छा शामिल आहे? तव्हांखे कंहिं क़िस्म जी का तकलीफ़ थियण न घुरिजे। मैडम मूंखे माफ़ करियो। शेरुल साईं खे न ॿुधाइजो। चयो अथई पहिरियों बीवी खे ख़बर पई त हू मूंखे ॿुट मारे विझंदो। ठीकु आहे, तूं वञ। मां तुंहिंजे जवाब जो मुंतज़िर आहियां पिया। पाछलनि पोयां डुकण सां ज़िंदगीअ में कुझु हासिल न थींदो आहे शेरल। मूं तोखां कुझु न चाहियो आहे पिया। मूंखे ख़बर आहे दिल दुश्मन जो देस न आहे जंहिं ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे वठिजे। मूंखे एहसासु आहे शेरल त मूं तोखे ॾुख ॾिनो आहे। न त केरु मर्द पंहिंजे ख़ानदान जे पकनि रिश्तनि सां तय थियल संग तां हथ खणंदो। इहो सभु कुझु मूं तुंहिंजी ख़ुशनूदी लाइ कयो आहे। यकीन कर पिया, हीअ त जॾहिं बि धणीअ दर दुआ लाइ खजाइण पियो, मूं पंहिंजे मौला खां सिर्फ़ तो लाइ सुख घुरियो आहे। ऐं पंहिंजे लाइ कॾहिं मूं सोचियो ई कोन्हे मां छा घुरां। मैडम मूं रक्षा बिहारी आहे। शेरुल साईं खे ॾिसी गुंडा भॼी विया आहिनि। ठीकु आहे, तूं वञ, मां अचां थी। तू छा पियो करे? तू आहीं केरु? तू छा जे लाइ आयो आहीं? रड़ियूं करण जी का बि ज़रूरत न आहे सरदार अहमद ख़ान। नो 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 जल्दबाज़ी में पंहिंजी सेक्रेटरी खे चओ त तूं हिकु अहम कारोबारी मीटिंग में मसरूफ़ आहीं, तोखे डिस्टर्ब न कयो। ऐं हा, हिकु ॻाल्हि यादि रख, जे हिकु लफ़्ज़ बि वधीक ॻाल्हाए अथई त पोइ मथे ते पियल या फिल्मी विग लाइ टोकरे में फिटी कोन माए।
8 10 12 जो पी थी वे मथे ते मनारा थोड़ी की शर्म कोन थी पारू थे वांगण जड़े मुंह जा खुंज के लिकाई दे माइकल जैक्सन वांगण प्लास्टिक सर्जरी कराई अदा तू कने किस्म उधाड़े लेनी थोड़े से बदला बेइज्जती क्यों करेंगे तोखे केड़ी खबर सरदार अहमद खान तो इज्जत छा थी गाला पे सेक्रेटरी सा जो मुंह चत में टी अच्छा ही बकवास करता है मां एक अहम कारोबारी मीटिंग में मसरूफ है मुझे डिस्टर्ब न करो सरदार साहब पेरी में सोचो तो तुझे घर की तो सा मिल तो पोरी तुझे बारन जो ख्याल ते कर सोचम तो सा ऑफिस में मिली बैठी पर तू आही केर साथ छो तो निकल गई घर के साथ छुनी तो गाली बिल्कुल इन्हें ये तो बने माता तलसा टाले ने मुनी गाली क्योंकि छा घुर्जे मुखे तुझो सिर खुजे मुखे तुझो अदा मुझे करो नो केवा अदा मुझे करो गुनाह केवा सरदार अहमद खान मां तेरे जो सौदा अरे तो तू धाड़े लाए छज लाए आस्ते गलाए दिमाग था ये टुटाई रंग पढ़ाए इन्हीं करे बाहर कटदा आयूं तो जरा पत्नी ते कम सर्फ कामरा खिन सताई खिन तनकन डिसमिस मिस्टर शेर मोहम्मद खान और तबसम रईस शेर मोहम्मद खान मिस्टर शेर मोहम्मद खान ऑफिस डिसिप्लिन में औरत मर्द में तमीज न थी दिया है अड़े किस्म जो बदतमीज डिसिप्लिन तो तेरा बदतमीज कामरा है और ये मां तो खेप सुना तो तुझे ने डिसिप्लिन की चंगी तरह सुना कल बोले बुद्धि छत सरदार अहमद खान और दिखो कोई जो करते बुरे की दंग करने की कोशिश की है तो बोल मां इतने पीठे पीठे तुझे नहीं माना रे इठा लेकर छोड़ने और बार टोंग कर जिंदस दिस इज टू मच गेट आउट फ्रॉम माय ऑफिस देसी अंग्रेजी नथी मुझे आके समझाने की कोशिश कर मानगा जो जिक्र इन फॉर्म के चेयरमैन से जरूर कर अरे जैसा खपे तैसा वनी जिक्र कर वनी डिप्टी कमिश्नर ऐं एसपी के दाऊ दे पर अॼु खां पोइ बिरह के तंग न कजे हुन सां हमेशा अदब ऐं एहतराम सां पेश अचिजे असीं पंहिंजी इज़तुनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था सरदार असीं दंगनि ते सिर ॾियण वारा सौदाई आहियूं I think it's loud and clear. No. Don't try to be over smart. हर चालाकी की कीमत अदा करनी पड़ती. Understand? And bye. बाबा इन फटी जब थे लेके आकर तो उछलाए चलो तो अम्मा ही तारीखी थेलो आहे हिन थेले अंग्रेजन जा खत अंग्रेजन जो दौर ॾिठो आहे हिन थेले अंग्रेजन जे पोलगन जा खत ॾिठा आहिनि हिज एक्सीलेंसी हिज मैजेस्टी हिज हाइनेस ही थेलो पाण असल में हिकु तारीख़ आहे बाबा जी पुट इन तोबा जो तो आवाज कट कर हाज़िर साईं हाज़िर
ओए जो हे वठ बस बाबा अंग्रेजन जे चमचा केॾा विया? अब्बा अंग्रेज भी वॾी शइ आहिनि चढ़िया छा आहिनि जो पाण सां देसी चमचा वठी वेंदा विलायत हिते ई छॾे विया न। बाबा मूं अंग्रेज त ॾिठा आहिनि पर अंग्रेजनि जा चमचा कोन ॾिठा आहिनि। मूंखे अंग्रेजनि जो कोई हिकु चमचो त ॾेखार न। अब्बा हिकु थी चई ढेर चमचा असां झूंडड़ा माण्हू उन्हनि खे परे खां सुञाणू पर इहे परबाटी तव्हांजे सम्झ में कोन ईंदा। जो आयो थई लीडर तोवारो शामीर खान भा ये अब्बा दरवाजो बेकड़ियो पियो आहे खाली हलियो अच। अरे मुंहिंजा साईं मुंहिंजा अमीर साईं अमीर साईं अमीर साईं मुंहिंजा चाचा मुझे मिले। अरे मुझा डब्बू बादशाह सदकी मुझे दोस्त शामिल। अरे 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 मुझा पप्पू बादशाह अदा तव्हां ख़ुशि आहियो न? लख भलायूं तव्हांजूं मां ख़ुशि आहियां तव्हां त ख़ुशि आहियो न। अरे साईं अमीर साईं मां को शाइर ॿाहिरि त न आहियां जो मौक़े ते हिन मौक़े ते ठहकंदड़ शेर पेश करियां। मां त हैरान आहियां ॾाढो ख़ुशि थियो आहियां मूंखे अखियुनि ते एतबार नथो अचे मां छा कयां मां ॾाढो ख़ुशि आहियां। हीअ मुंहिंजी धीउ आहे पर धीउ छाजी हे त मुंहिंजी अम्मा आहे शहज़ादी अम्मा आहे मुंहिंजी अम्मा किथे तव्हांखे अचो अंदरि अचो अंदरि अचो अचो हलिया हलिया अचो 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 डबो बादशाह चाचा मूंखे खट ॾे। हा खोड़ खत बाबल ने खोड़ खत खट ॾे न चाचा। डबो पुट चुप करे वेह। चाचा चाचा के खट ॾे न। बाबा खत खोड़ इधो ये मुझे बाबे लाइ खत कंहिंजो खत आहे किथां आयो आहे? आसमाननि तां आयो आहे बाबा। आसमाननि तां? पुट छा लिखियलु आहे? लिखियलु आहे त डब्बू हाणे तूं हलियो अच हाणे तूं हलियो अच डब्बू। न न पुट न हे तुंहिंजो ख़त न आहे ग़लति एड्रेस ते अची वियो आहे। हे ख़त मुंहिंजो आहे बाबा डब्बू तूं हाणे न पुट न हे तुंहिंजो ख़त न आहे। तूं चाचा गुलाम को पुछी ॾिस कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो हिकिड़नि जा ख़त ॿियनि खे डिलीवर थी वेंदा आहिनि। हा चाचा हा डब्बू कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़नि जा ख़त ॿियनि खे डिलीवर थी वेंदा आहिनि। त पहिरीं छो कोन ॿुधाई? चङो ई खट मां रखां थो वांद काई में पोइ हिन जो जवाबु ॾींदसि त फ़िलहाल मुंहिंजो केॾां बि वञण जो को प्रोग्राम कोन्हे। अम्मा शहज़ादी जी बाबा। ही आहे मुंहिंजी धीउ शहज़ादी। डब्बू बादशाह मुंहिंजी धीउ शहज़ादी पकोड़ा ज़बरदस्त क़िस्म जा ठाहींदी आहे। हा ब्रोस्टर बि ठाहींदी आहे। ब्रोस्टरनि जी छा मजाल आहे ऐं गरम गरम ज़बरदस्त चांहि बि ठाहींदी आहे। हा अम्मा शहज़ादी डब्बू बादशाह खे वठी वञी गरम गरम पकोड़ा खाराए ऐं चांहि बि पियारीसि ऐं असांजे लाइ बि खणी अचो। अच्छा डब्बू
अच पप्पू, फॉलो मी, फॉलो मी, फॉलो मी। अली सच करे पुछे त मां त कंबजी वियो आहियां। डबू पुट आसमान वारी ॻाल्हि छो कई, वञण वारी ॻाल्हि छो कयई? अमीर साईं ॿार आहे, जेका मन में हुयसि सा वात ते तरी आयसि। मां ॾाढो सोदाई आहियां। जॾहिं खां न्यूरल सर्जन टप्पू जे ब्रेन ऑपरेशन जी ॻाल्हि कई आहे, मां त वसवसनि में वकोड़जी वियो आहियां। अमीर साईं, तव्हां रवाजी सर्जननि जी ॻाल्हि खे अहमियत ॾियो था, कुल काइनात जे सर्जन खे विसारे छॾियो था। छॾियो साईं इन्हनि सौदाउनि खे, ॿी ॻाल्हि था करियूं पिया। तव्हां मुंहिंजे कखनि ते पेर भरे आया आहियो, मुंहिंजो मान वधायो अथव, मुंहिंजूं ख़ुशियूं त न विञायो। ॿुधी अथव अदा गुलाम अली जी ॻाल्हि? हा हा ॿुधां थो, ॿोड़ो न आहियां। त बसि मौज़ू था बदिलायूं। हमीर कीअं आहे, महिनती आहे न? शहजादी, शहजादी तू पकोड़ा खड़ाइण खां पोइ मूंखे मारींदी थी न? ना, मां तोखे छो मारींदसि? शहजादी, तू शहजादी आहीं? हा, मां शहजादी आहियां। तो पोइ कम छो पे करी? शहजादियूं कम ते न कंदियूं? मां कम करण वारी शहजादी आहियां। मां थाऊं मलींदी आहियां, कपिड़ा धोईंदी आहियां, मानी पचाईंदी आहियां ऐं मां ॿुआरी पोचो बि कंदी आहियां। शहजादी, भला मां थोरो सच ॻाल्हायां? हा। तूं के ग़रीब मुल्क जी ग़रीब शहजादी आहीं। मां इन घर जी शहजादी आहियां। तूं छा कंदो आहीं? मां पाशा सलामत आहियां। मां मिटीअ जा माण्हू ठाहींदो आहियां। तूं माण्हू ठाहींदो आहीं? हा, ऐं ख़बर थी शहजादी, सॼो माण्हू ठही वेंदो आहे, पर माण्हूअ जे मुंहं ते नक न बीहंदो। पोइ छा कंदो आहीं? पोइ मां ठोशन सां हुनजो मुंहुं भंजी छॾींदो आहियां। ठीक कंदो आहीं, ईअं ई थियणु घुरिजे। हाणे वरी जॾहिं माण्हू ठाहे न त हुनखे मिटी बदिरां प्लास्टिक जो नक हणी छॾिजांइ। हा, प्लास्टिक जो नक? हा, आख़िर माण्हू माण्हू आहे, बिना नक जे केतिरो जी सघंदो? कूड़े वूड़े प्लास्टिक जे नक मां कमु हलाए वेंदो। ऐं उहो बि डबू अॼुकल्ह माण्हुनि जे चहिरनि ते जेके नक नज़र अचनि पिया न, ते घणो करे प्लास्टिक जा आहिनि। सच? हाणे तूं हिते वे, मां महिमान लाइ कुझु पकोड़ा थी ठाहियां, ठीकु आहे डबू? शहजादी, शहजादी जी हेॾा अच। हीअ डिश ॾिसां पई, प्लास्टिक जो त न आहे? बिल्कुलु असली आहे, ओरिजिनल। थैंक यू शहजादी, थैंक यू अला शही, थैंक यू वेरी मच। घटि में घटि मुंहिंजो नक त असली आहे। साईं, सम्झ में नथो अचे। सम्झ में अचे थो बख़मल में बाफ़्टे जे पेवंद वारो मुहावरो, सो बि थोरो थोरो। अली, सम्झ में त असांजे बि इहो न पियो आयो। केतिरनि ॾींहंनि खां पियो सोचूं त तो वटि संगा ॿधे लाइ अचूं। संग त छोकिरनि जा गुरबा आहिनि, पर असां तोखे पंहिंजो सम्झी करे तोखां तुंहिंजो पुटु घुरण आया आहियूं। तो असांखे सुरखुर कयो अली। न साईं, न साईं, मान त तव्हां ॾिनो आहे। साईं, असां मिसकिन माण्हू अहिड़ा ख़्वाब बि कोन ॾिसंदा आहियूं, पर जे अहिड़ा ख़्वाब ॾिसंदा आहियूं त अध में टुटी पवंदा आहिनि। तव्हां त असांखे ख़्वाब बि पूरा करे ॾिना आहिनि मुंहिंजा साईं। अली, ॿियनि इंसाननि वांगुरु थोरो घणो मां बि मतलबी आहियां। तोखे असांजी ख़ुशियुनि ऐं फ़ख्र जो अंदाज़ो कोन्हे। असांजी धीअ जो सोरो मुल्क जो मशहूरु फुटबॉलर अली आहे। इहो असांजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ आहे, जंहिंजो मां तसवुर बि करे नथो सघां। बसि बसि साईं, बसि बसि साईं, हिकिड़ी ॻाल्हि जो अंदेशो आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, ग़रीबाणे माहौल में जीअंदा आहियूं। अव्हां जी न्याणी दिलि सां हमीर लाइ हावकार कई आहे। असां पंहिंजी धीअ खां वरजाए वरजाए पुछियो आहे। असांखे पाण हिन ॻाल्हि ते हैरत आहे त CSS ऑफिसर्स ऐं मिल मालिकनि जा रिश्ता छॾे हुन हमीर लाइ हामी भरी आहे।
अली इहो असांजी दुआउनि जो असरु आहे। हे मुंहिंजा मौला असांजे औलाद खे सुखियो सताबो रखिजे, शाद आबाद रखिजे मुंहिंजा मौला।